बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़स्ल अल-क़ियासु श्शरई हुवा तरत्तुबुल हुक्मि फ़ी ग़ैरिल मंसूस अलैहि अला मअनन हुवा इल्लतुन लिज़ालिकल हुक्मि फ़िल मंसूस अलैहि सुम्मा इन्नमा युअरफ़ु कौनुल मअना इल्लतन बिल किताबि व बिस सुन्नति व बिल इज्माइ व बिल इज्तिहादि व बिल इस्तिंबात। क्यास जो बहस हली रहियो आहे। पुठियां असां इहो पढ़ियासीं त क्यास करण जे लाइ 5 शयूं शर्त आहिनि। उहे 5 ई शर्त, उन्हनि जा मिसाल, उन्हनि जो सबूत, कहिड़े तरीक़े सां उहे शर्त मिलनि, उनजो तफ़सीली ज़िक्र मुसनिफ़ पोइ हिते 5 जो शर्तनि जो करे आयो। हिन फ़सल में मुसनिफ़ अलैहि रहमत क्यास शरई जे बारे में बयान करे रहियो आहे। क्यास शरई जी तारीफ़ कंदो। क्यास शरई जी तारीफ़ करण खां बाद में क्यास शरई जो रुकुन बयान कंदो, जेको इल्लत आहे। उन खां बाद में पोइ इहो बयान कंदो त इहा इल्लत असांखे मिलंदी किथां। किताब अल्लाह मां मिलंदी, सुन्नत मां, इज्मा मां, इज्तिहाद ऐं इस्तिंबात मां। पोइ वरी उन्हनि मां हर हिक जो तफ़सीली ज़िक्र ऐं उन जा मिसाल बयान कंदो। सभ खां पहिरियां क्यास शरई जी तारीफ़। क्यास जी हिकु तारीफ़ असां पोइते बि पढ़ी आया हुआसीं। यादि आहे कहिड़ी तारीफ़ आई? क्यास जी शुरू में पढ़ी हुई। हुवा तअदियतुल हुक्म मिनल अस्ल इलल फ़र्अ बिइल्लतिन मुत्तहिदतिन। याद आहे? हुवा तअदियतुल हुक्म, असुल खां फ़र्अ जे तरफ़ हुक्म खे मुतअदी करण हिक ई इल्लत जे सबब। यानी इल्लत असुल में जेका आहे उहा बि फ़र्अ में इल्लत मिले त पोइ असुल वारो हुक्म असां फ़र्अ जे तरफ़ मुतअदी कंदासीं। इहा तारीफ़ असां पुठियां पढ़ी आया हुआसीं क्यास जी। अॼु वरी क्यास जी ॿी तारीफ़ बयान करे रहियो आहे मुसनिफ़। उहा कहिड़ी तारीफ़ आहे? हुवा तरत्तुबुल हुक्मि फ़ी ग़ैरिल मंसूस अलैहि अला मअनन हुवा इल्लतुन लिज़ालिकल हुक्मि फ़िल मंसूस अलैहि। इहा तारीफ़ है क्यास शरई जी। छा तारीफ़ है? त गैर मंसूस अलैहि में हुक्म खे मुरतब करण अहिड़ी माना ते, माना मुराद वस्फ़ है, यानी अहिड़ी वस्फ़ ते जेका उन मंसूस अलैहि में इल्लत हुजे। यानी गैर मंसूस में हुक्म खे मुरतब करण। गैर मंसूस यानी मकीस, जंहिंखे क्यास कयो थो वञे। हिकिड़ो हूंदो असुल, ॿियो हूंदो फ़र्अ। असुल जेको मंसूस अलैहि हुजे, फ़र्अ जेको गैर मंसूस अलैहि हुजे। ठीकु आहे? ऐं मकीस जंहिंखे क्यास कयो वञे उहो फ़र्अ ई हूंदो आहे। मकीस अलैहि जंहिं ते क्यास कयो वञे। ठीकु आहे? त गैर मंसूस इहो मकीस आहे ऐं फ़र्अ गैर मंसूस साई ॻाल्हि आहे। मकीस अलैहि असुल, ठीकु आहे, ऐं मंसूस अलैहि, इहे 3 शयूं हिक ई ॻाल्हि आहे। त हाणे चवे थो त गैर मंसूस अलैहि ते हुक्म जो मुरतब करण। हुक्म मुरतब न ते कंदासीं जंहिंजे बारे में न सवार थियल न हुजे। त माना गैर मंसूस अलैहि ते हुक्म जो मुरतब करण अहिड़ी माना सां जेका उहा माना, उहा वस्फ़ मंसूस अलैहि जे हुक्म में मौजूद हुजे। समझ में आयो? यानी जंहिंजे बारे में नस वार थी आहे, पोइ नस मंझि उहा माना हुजे, उन नस जे वार थियण, जेका नस वार थी आहे उन में जेका उहा माना आहे, उन माना जे मातहत, उन इल्लत जे मातहत असां गैर मंसूस अलैहि में को हुक्म लॻाए सघूं। असल में ये 2 तारीफ़ूं क्यास जूं छो कई? उहो उन जे करे कई जो इन जे बारे में उलमा जो कुझु इख़्तिलाफ़ आहे। बाद चवनि था त असुल खां फ़र्अ जे तरफ़ जेको क्यास कयो वेंदो आहे, उहो क्यास सिर्फ़ इल्लत जे करे कयो वेंदो आहे। नस जो उन में को दख़ल
ना है, यानी मनसूस ऐं मनसूस अलैहि में इल्लत मुश्तरक हूंदी आहे, उन जे करे उहो क़यास कयो वेंदो आहे, जेको उन जे कौल जे मुताबिक़ उहा आहे तारीफ़ जेका असां पोइ ते पढ़ी आयासीं। ऐं कुझु उलमा जो वरी इहो चवणु आहे त इल्लत जे करे क़यास न कयो वेंदो आहे, पर मनसूस अलैहि नस जे करे क़यास कयो वेंदो आहे। नस वारे थींदी आहे, उन में को हुकुम हूंदो आहे, असुल जेको हुकुम मुताबिक़ थींदो आहे उहो नस जो हुकुम मुताबिक़ थींदो आहे, इल्लत जो उन में को दख़ल, पर इल्लत उहा मुश्तरक असांखे मिलंदी आहे, पर असुल जेको हुकुम खे मुताबिक़ कयो वेंदो आहे सो उन नस जे करे कयो वेंदो आहे। सो उन ॿी तारीफ़ जे करे पोइ इहा वरी ॿिए इख़्तिलाफ़ जे करे पोइ इहा ॿी तारीफ़ मुसन्निफ़ ज़िक्र कई आहे। तारीफ़ सम्झ में आई? उन खां बाद में पोइ चई त क़यास जो जेको रुकन आहे उहो इल्लत आहे। पोइ इल्लत उहा कीअं मालूम थींदी? इल्लत जे मालूम करण जा 4 जॻहूं आहिनि जिथां इल्लत मालूम थींदी आहे। हिकु किताबुल्लाह में जेका किताबुल्लाह मां इल्लत मालूम थिए उनखे चइबो इल्लतुन मालूमतुन मिनल किताब। जेकॾहिं सुन्नत में इल्लत मालूम थिए उनखे चइबो इल्लतुन मालूमतुन मिनस सुन्नत। अगर इजमा मां इल्लत मालूम थिए त मालूमतुन मिनल, अगर इज्तिहाद ऐं इस्तिंबात में इल्लत मालूम थिए तो उनखे चइबो इल्लतुन मालूमतुन मिनल इज्तिहाद वल इस्तिंबात। त माना इल्लत कॾहिं किताबुल्लाह मां मालूम थींदी आहे, कॾहिं सुन्नत मां मालूम थींदी आहे, कॾहिं इज्तिहाद ऐं इस्तिंबात मां इल्लत मालूम थींदी आहे। अॼोके सबक में मुसन्निफ़ उहे मिसाल बयान कंदो जेका किताबुल्लाह मां इल्लत मालूम थिए थी, पोइ उन इल्लत ते वरी ॿियनि मसइलनि खे क़यास कयो वियो आहे। उन में हिकिड़ी जेका इल्लत जेका मुसन्निफ़ मिसाल बयान कयो आहे उहो आहे कसरत तवाफ, ज़्यादा चक्कर लॻाइण, ज़्यादा अचण वञण जे करे। इहो हुकुम नाज़िल थियो त तव्हांजे घरनि में जेको बि आहे घर में रहो था त पहिरियां इजाज़त वठी पोइ तव्हां कमरे जे अंदरि दाख़िल थियो। घर जे अंदरि तव्हां इजाज़त वठण खां पोइ दाख़िल थियो, बग़ैर इजाज़त जे कंहिंजे बि कमरे में कंहिंजे बि घर में दाख़िल न थियो। ख़ासि करे जेकी 3 वक़्त हुया, फजर खां पहिरियां, ज़ुहर वारे टाइम ऐं इशा खां बाद में, इन्हनि 3 वक़्तनि ते सख़्ती सां मनो कई वई त बग़ैर इजाज़त जे कंहिंजे बि घर में दाख़िल न थियो, चाहे मुहर्रम में छो न हुजे। हूंदा त तक़रीबन घर में दाख़िल थियण वारा मुहर्रम, भले कमरे में वालिद वेठो आहे या माउ वेठी आहे या भेण वेठी आहे, बग़ैर इजाज़त जे उन वक़्तनि में तव्हां उन जे कमरे में दाख़िल न थियो। छाजे करे जो इहे 3 वक़्त अहिड़ा हूंदा आहिनि जेकी अक्सर करे ओभर जा वक़्त हूंदा आहिनि। फजर नमाज़ खां पहिरियां राति जो माण्हू अहिड़ा कपिड़ा पाए सुतो पियो हूंदो आहे जो ॿिए जे साम्हूं अचंदे पंहिंजो पाण खे मायूस सम्झंदो आहे त मां कीअं ॿिए जे साम्हूं अचां। ज़ुहर जे वक़्त बि तक़रीबन अहिड़ो वक़्तु हूंदो आहे जो माण्हू आराम कंदा आहिनि या कपिड़ा माण्हू जा कीअं निंड वारा पातल हूंदा आहिनि। ऐं इशा खां बाद में बि इहो साॻियो ई सबबु आहे। तो उन जे करे इन 3 वक़्तनि में इजाज़त न आहे त तव्हां कंहिंजे बि घर में बग़ैर इजाज़त जे दाख़िल थियो। क़ुरान करीम में मनो कई। पर इन 3 वक़्तनि खां बाद में नंढड़नि ॿारनि जे लाइ ऐं बाननि ऐं बानियुनि जे लाइ इजाज़त ॾिनी वई त उहे अगरि दाख़िल थियनि थियूं बग़ैर इजाज़त जे त उन्हनि ते को बि गुनाह नाहे। छाजे करे त नंढड़ा ॿार त बार कमरे में ईंदा वेंदा आहिनि न, हर इजाज़त वठनि हो इजाज़त ॾिए, इहो हिकिड़ी मुश्किल ॻाल्हि आहे। ऐं बाना बानियूं बि कमरे कम जे लाइ बार घर में दाख़िल थींदियूं, कमरे में दाख़िल थींदियूं, ईंदियूं वेंदियूं, का शइ खणंदा, का शइ ॾींदा, ख़िदमत कंदा। सो बार इजाज़त वठणु वरी इजाज़त ॾियणु इहो हिकिड़ो मुश्किल कमु आहे। सो उन जे करे बानियुनि जे लाइ, बाननि जे लाइ ऐं नंढड़नि ॿारनि जे लाइ इजाज़त ॾिनी वई त उहे भले अची वञी सघनि था इन 3 वक़्तनि खां अलावा वारनि वक़्तनि में, त पोइ उन्हनि ते को गुनाह न आहे। पर छो इजाज़त ॾिनी वई, उनजी इल्लत कहिड़ी बयान कई वई? तवाफ़ वारी, कसरत तवाफ़, तवाफ़ माना चक्कर लॻाइण। माना अक्सर इन जो अचण वञण थिए थो, सो अक्सर अचण वञण जे करे बार इजाज़त तलब करण में हिकिड़ी मुशक़त आहे। इन मुशक़त खां बचण जे लाइ पोइ इजाज़त ॾिनी वई
त बाना बानियूं ऐं नंढड़ा ॿार इन्हनि टिनि औकातनि खां अलावा बग़ैर इजाज़त जे अगरि दाख़िल थियनि त उन्हनि ते ऐं तव्हां ते को बि गुनाह न आहे। सम्झ में आई ॻाल्हि? त इल्लत कहिड़ी बयान थी हिन जी? बार बार अचण, कसरत तवाफ। त इन इल्लत ते क़यास कयो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे। इन इल्लत ते क़यास कंदे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त ॿिली अगरि कंहिं खाधे मंझि उनखे लुॿे थी वञे, उन में मोह पंहिंजो विझे थी त उहो खाधो हराम न आहे। हालांकि क़यास जी तकाज़ा इहा आहे त उहो हराम हुजणु घुरिजे, छो त ॿिली हिकु वहशी जानवर आहे ऐं वहशी जानवर जो गोश्त हराम हूंदो आहे। ऐं जॾहिं उनजो गोश्त हराम आहे त उनजो लुआब, उनजी गिग बि हराम हुजणु घुरिजे, छो त गिग ठहंदी गोश्त में आहे त उहा बात विझंदी त पंहिंजी गिग उन खाधे में छॾींदी। त क़यास जी तकाज़ा इहा आहे त ॿिलीअ जो ओभर बि हराम हुजणु घुरिजे न, पर नबी साईं जन उनखे हराम हुजण जी फतवा न ॾिनी, पर नबी साईं उन में रिआयत ॾिनी त ॿिली पाक आहे ऐं ॿिलीअ जी ओभर बि पाक आहे जेकॾहिं कंहिं मंझि उहा बात विझे थी। छाजे करे नबी साईं जो इल्लत बयान कई आहे, उनजे करे जो इहा बि कसरत तवाफ करण वारी आहे। ॿिली बि घर में अक्सर ॿिली रहंदी आहे, तो रोज़ानो कंहिं न कंहिं शइ मंझि बार बार पई बात विझंदी, कंहिंजी लुॿे वेंदी, उन खां हर शइ खे हर टाइम बचाइण इहो मुश्किल आहे। त माण्हूअ खे इहा वरी तंगी थींदी, वरी मुश्किलात थींदी जो ॿिलीअ खां हर शइ खे बचाईंदो रहे। त उन ई जे करे कसरत तवाफ, ॿिलीअ जो बि घर मंझि रहणु, गॾु रहणु, अक्सर घर मंझि हुजणु, उनजो घणो चकर ॾियणु, खाधनि मंझि उनजो वात विझणु, उनजो लुॿणु, इन तकलीफ़ खां बचण जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलाम ॿिली जी ओभर खे हराम करार न ॾिनो, पर इन में रिआयत असांखे ॾिननि। इल्लत कहिड़ी थी? जेका किताबुल्लाह मंझां हेठि मुंतकिल थी वई। उन खां बाद में पोइ वरी उम्मत मुस्लिमा जी मुज्तहिदनि इज्तिहाद करे, इस्तिंबात करे इन साॻी इल्लत खे, इल्लत जॾहिं ॿियनि मसइलनि में मिली त पोइ इहो क़यास कयो वियो त जेकॾहिं घर में कुआ आहिनि या नांग आहे, ठीकु आहे, इहे कंहिं शइ ते वेहनि था, कंहिं शइ में इहे कंहिं शइ खे लुॿे था वञनि, त पोइ उहा शइ हराम न थींदी, छो त इहे बि अक्सर करे घरनि में रहंदा आहिनि ऐं इन्हनि जो घरनि में अचणु वञणु ज़्यादा हूंदो आहे। कसरत तवाफ वारी इल्लत इते बि मिले थी, उनजे करे इजमा करे इन्हनि मसइलनि खे बि, इन मसइले जी हुरमत खां बचायो वियो त इन्हनि जी बि ओभर हराम न आहे। हालांकि हराम हुजणु घुरिजे, पर कसरत तवाफ वारी इल्लत इते बि मिले थी, सो हर्ज खां, नुक़सान खां बचाइण जे लाइ इन्हनि में रिआयत ॾिनी वई आहे। सम्झ में आयो कहिड़े तरीक़े सां किताबुल्लाह में इल्लत बयान कई वई, पोइ उहा इल्लत वरी हेठि मुंतकिल कीअं थी आहे। तर्जुमो में अल क़ियास शरई, क़ियास शरई छा आहे? हुआ तरत्तुबुल हुक्म फी गैरिल मनसूस। क़ियास शरई तारीफ़ बयान करे रहियो, हुआ तरत्तुबुल हुक्म का वो मुरतब करणो हुक्म जो गैर मनसूस अलैह में, अला माना एड़ी माना ते, यानी एड़ी वस्फ ते, हुआ जेका इल्लत हुजे लिज़ालिकल हुक्म, इन हुक्म जे वास्ते, फिल मनसूस अलैह, मनसूस अलैह में। समझ में आई तारीफ? तुम इन्नमा योरफो को बेशक को जुज़ी नेस्त सुञातो वेंदो आहे हुजण माना जो इल्लत बिल किताब, किताबुल्लाह सां, व बिस सुन्नत ऐं सुन्नत सां, व बिल इजमा ऐं इजमा सां, व बिल इज्तिहाद, व बिल इस्तिंबात, इज्तिहाद ऐं, त जेका इल्लत किताबुल्लाह मां मालूम थे उनखे छा चवंदासीं? मालूमतुन मिनल किताब। जेका सुन्नत मजा मालूम थे उनखे छा चवंदासीं? हाँ, जेका इजमा में मालूम थे उनखे छा चवंदासीं? इज्तिहाद ऐं इस्तिंबात में मालूम थे तो उनखे
त पहिरीं जेका इलत जेका किताबुल्लाह मां मालूम थे उनखे चइबो मालूमातुन मिनल किताब, उन जा मिसाल मुसन्निफ़ बयान करे रहियो आहे। फमिसालुल इल्लत मालूमतुन बिल किताब, पोइ उन इलत जो मिसाल जेका मालूम थियल हुजे किताबुल्लाह मां, उहा आहे कसरतु तवाफ। हिकिड़ी इलत कहिड़ी आहे? कसरतु तवाफ, ज्यादा तवाफ करण। तवाफ माना अचण, चक्कर लगाइण, बार बार चक्कर लगाइण। काबतुल्लाह जो तवाफ कबो आहे न, तो उनजे गिर्द चक्कर लगाइबो, उन जे करे इनखे तवाफ चइबो आहे। ठीक है। फइन्नहा, को बेशक इहा यानी कसरत तवाफ जो इल्लतन इनके बनायो वयो इल्लत लिसुकूतिल हर्ज, वास्ते खत्म थियण हर्ज जो, साकित करण हर्ज जो, हर्ज के खत्म करण जे वास्ते। फिल इस्तिजान, इजाजत तलब करण में, फी कौलिही ताला, अल्लाह ताला जे इन कौल में, लैसा अलैकुम वला अलैहिम जुनाह, कुरान मजीद आयत है। त लैसा अलैकुम वला अलैहिम जुनाहुन बअदहुन तवाफून अलैकुम बअदुकुम अला बअद। अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए थो त नाहे तव्हां ते ऐं न उन्हनि ते। ठीक है। वला अलैहिम मुराद नंढड़ा ॿार ऐं बान्हा ई बानियूं आहिनि। त तव्हां ते ऐं उन्हनि ते नाहे, यानी नंढड़नि ॿारनि बाननि ऐं बाननि ते जुनाहुन कोई भी गुनाह। बअदहुन, बाद उन्हनि जे, यानी इन्हनि वक्तनि खां, इन्हनि टिनि वक्तनि खां बाद। छाजे करे गुनाह न आहे, उनजी इल्लत बयान थिए थी। तवाफून अलैकुम, चक्कर लगाईंदड़ आहिनि तव्हां जे मथां, बाज़ तव्हां जो बाज़ ते, यानी ये बाना ॿार ऐं तव्हां अक्सर हिक ॿिए ॾे अचो वञो था। ठीक है। तो हर इजाजत तलब करण में हर्ज आहे। इन हर्ज बचण जे लाइ इन औकात खां अलावा में इजाजत आहे त उहे बगैर इस्तिज़ान जे अची सघनि था। इल्लत समझ में आई? सुम्मा अस्कत रसूलुल्लाह अलैहि सलातु वस्सलाम, ओ साकित कयो, खत्म कयो हुजूर अलैहि सलातु वस्सलाम हर्ज निजासत सुअरुल हिर्रत, बिल्लीअ जी ओबर जी, बिल्लीअ जी ओबर जी निजासत जे हर्ज खे हुजूर अलैहि सलातु वस्सलाम खत्म कयो। बिहुक्म हाज़िहिल इल्लत, हिन इल्लत जे हुक्म सां। फ़क़ाल अलैहि सलाम, यानी इहा साॻी इल्लत बिल्लीअ जे ओबर में भी मिले थी। त बिल्ली भी कसरत तवाफ करण वारो जानवर आहे, उन जे करे बिल्लीअ जी ओबर मजाद हुरमत जो हुक्म हुजूर अलैहि सलाम साकित करे छॾियो, माफ़ करे छॾियो। ठीक है। हुजूर अलैहि सलाम फरमायो, अल हिर्रतु लैसत बिनजसतिन, बिल्ली नाहे नजस, बिल्ली नाहे पलीत। फइन्नहा मिन तवाफीन अलैकुम, को बेशक इहा मिन तवाफीन, तवाफ कंदड़नि मंझां आहे तव्हां ते, वत तवाफात ऐं तवाफ करण वारनि मां आहे। बिल्लीअ जे लाइ ॾिसो ॿई आया, जमा मुज़कर सालिम भी, जमा मुअन्नस सालिम जा सीगा भी आया। तवाफीन इहो इन मां मुराद उहे बान्हा आहिनि। त बिल्ली बि तव्हां वटि ईअं तवाफ कंदड़ आहे जीअं बान्हा तव्हां जे लाइ तवाफ, बिल्ली भी ईअं चक्कर लगाए थी जीअं बान्हा तव्हां जे घर में बार बार चक्कर लगाइनि था, ऐं जीअं बानियूं बार बार चक्कर लगाइनि थियूं, बिल्ली भी ईअं घर में अक्सर करे चक्कर लगाए थी। बार बार बिल्ली ईंदी आहे घर में भी। तो नबी संजन भी इन जे लाइ फरमायो, फइन्नहा मिन तवाफीन अलैकुम वत तवाफात, तवाफीन मुराद बान्हा ऐं तवाफात मुराद बानियूं। ठीक है। बानन ऐं बानियुनि वांगुरु बिल्ली भी तव्हां ते बार बार चक्कर लगाए थी। त हिते हुजूर अलैहि सलातु वस्सलाम जिन क़यास फरमायो आहे अल्लाह रब्बुल इज्जत जे इन आयत ते। ठीक है। साॻी इल्लत मिलण जे करे पोइ बिल्लीअ जी ओबर खे बि नबी ने माफ़ फरमायो, उन जी हुरमत खे साकित फरमायनि। फ़कास असहाबुना, को क़यास कयो असांजे असहाबनि उलमान, जमी हर सब उन्हनि शयुनि ते,
मा यसकुनु फिल बुयूत, जेके भी शयूं रहन थियूं घरन में, कल फारत मिसल कुओ, वल हयत कल फारत वल हयत मिसल कुए जे ऐं नांग जे, अलल हिरत बिलीअ ते, बे इल्लत तवाफ, तवाफ वारी इल्लत जे करे त इहे बि घर में ॿार सॼे घर में बार बार अचनि वञनि था, उन जे करे इन्हनि जी ओभर बि माफ़ आहे। वकदालिक कौली ताला युरीदुल्लाह बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उसरा, बय्यन शरअ अन्नल अफ्तार लिल मरीद वलिल मुसाफिर लितयसिर अमर अलैकुम। मिन तहकीक मा यतरज्जह फी नज़रिही मिनल इत्यान बिवज़ीफतिल वक्त औ ताख़ीरिही इला अयामिन उखरा, व बिएतिबार हाज़ल माना क़ाल अबू हनीफ़ा अल मुसाफिर इज़ा नवा फी अयाम रमज़ान वाजिबन आखर यक़अ अन वाजिबिन आखर, लिअन्नहु लमा सबत लहु तरख़्ख़ुस बिमा यरजउ इला मसालिह बदनिही व हुवल अफ्तार, फलानुन यसबुतु लहु ज़ालिका बिमा यरजउ इला मसालिह दीनिही व हुवा इख़राजुन नफ्स अन उहदतिल वाजिब औला। हितां खां मुसन्निफ़ अलैहि रहमत हिक ॿी इल्लत जो ज़िक्र फरमाए रहियो आहे, जेका इल्लत किताबुल्लाह मां मालूम थी आहे। उहा कहिड़ी इल्लत आहे त युरीदुल्लाह बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उसर, अल्लाह ताला तव्हां जे लाइ इरादो थो करे आसानी जो, अल्लाह ताला नथो इरादो करे तव्हां जे लाइ मुश्किल जो। इहा आयत नाज़िल थी या इल्लत जेका बयान कई वई उहा उन वक़्तु बयान कई वई जॾहिं मुसाफ़िर ऐं मरीज़ खे रोज़न रखण खां इजाज़त ॾिनी वई त उहे क़ज़ा कनि, उन वक़्तु भले रमज़ान जा रोज़ा रखी नथा रखी सघनि त पोइ न रखनि। मसलन को शख़्स मुसाफ़िर आहे, हाणे रमज़ान जो महीनो अची वियो आहे ऐं उहो सफ़र में आहे त उहो रोज़े जी क़ज़ा करे सघे थो, पोइ बाद में रोज़ो क़ज़ा कंदो। अहिड़े तरीक़े सां अगरि को शख़्स मरीज़ आहे जेको जंहिंमें रोज़े रखण जी इस्तिताअत नाहे त उहो पोइ बाद में रोज़ा रखी सघे थो, उनखे इजाज़त आहे। मुसाफ़िर जे लाइ बि इजाज़त आहे, अगरि दिलि चाहे त रखे, अगरि दिलि चाहे नथो रखणु चाहे त बाद में उहो क़ज़ा करे रखी सघे थो। तो इहो हुकुम फरमान खां बाद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र, अल्लाह जो इरादो आहे आसानी जो, तव्हां जे लाइ आसानी थिए, तंगीअ जो मुश्किलात जो इरादो अल्लाह तव्हां जे लाइ नथो करे। छो त हिकिड़ो माण्हू मुसाफ़िर आहे, हाणे मुसाफ़िर माण्हू सफ़र कंदो आहे त उनखे उञ लॻंदी, उनखे बुख लॻंदी ऐं रोज़े रखण जी खोलण जी सहूलियत हुन वटि हुजे न हुजे, इहे मुश्किलातूं आहिनि। सो उन जे करे अल्लाह ताला फरमाए थो तव्हांजे लाइ आसानी जंहिंमें थिए तव्हां छॾणु चाहियो त छॾे सघो था। ईअं न आहे त तव्हांखे हर मुश्किल कम में अव्हां जे मथां सख़्तु हुकुम लागू कयो वञे त भले केॾी बि मुश्किल हुजे, केॾो बि सफ़र हुजे, रोज़ो रखो, ईअं न आहे। पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ खां असांखे आसानी मिली आहे। अल्लाह फरमायो अल्लाह आसानी जो इरादो करे थो, तंगीअ जो मुश्किल जो इरादो नथो करे। त इन माना इहो साबित थियो त माना मरीज़ ऐं मुसाफ़िर इहे अगरि रोज़ो न रखणु चाहिनि त उन्हनि खे इजाज़त आहे। इन ई जे करे पोइ इहा जेका इल्लत जेका बयान थी न, इन इल्लत ते पोइ इमाम आज़म अबू हनीफ़ा अलैहि रहमत क़यास कयो आहे त जेकॾहिं मिसाल हिकिड़ो सूरत मसइला ॾिसो, रमज़ान जो महीनो आहे, हाणे को शख़्स सफ़र करण जो इरादो करे थो त हाणे उनखे सफ़र जेको रमज़ान जो महीनो आहे, रमज़ान जेको रोज़ो उनजे मथां फ़र्ज़ आहे, उनखे छॾण जी उनखे इजाज़त आहे, उहो रोज़ो छॾे सघे थो छो त उहो मुसाफ़िर आहे। पोइ हुन इहो इरादो कयो त हाणे रमज़ान जो रोज़ो त अल्लाह रब्बुल जी तरफ़ खां इजाज़त आहे, मां छॾे सघां थो, पर मुंहिंजे मथां ॿियो हिकिड़ो रोज़ो जेको वाजिब हुयो रखणु, मसलन हुन का बास बासी हुई, का मन्नत हुई हुनजी, पोइ उहो हुनजे मथां वाजिब आहे, चई त हाणे भला उहो रोज़ो मां रखी छॾियां
पोइ उन शख़्स उहो रोज़ो रखियो जेका उन बास बासी हुई, यानी रमज़ान जो रोज़ो न रखी पर ॿियो को वाजिबु रोज़ो रखियईं त उनजो उहो वाजिबु रोज़ो अदा थी वेंदो। छो वो उनजे करे जो रमज़ान जे रोज़े छॾण जी अल्लाह रब जे तरफ़ खां इजाज़त आहे, आसानी जे लाइ तव्हां रोज़ो छॾे सघो था। पोइ ॿाहिरि इहो सोचियो त ॿियो हिकिड़ो वाजिबु मुंहिंजे मथां हुयो उहो मां पूरो कयां, त बानो पंहिंजे शरई वाजिब खे पूरो करण थो चाहे, उनजी नियत हुस्न नियत आहे, उहो हिकिड़ो सुठो फ़इल अदा करण थो चाहे, त अल्लाह ताला बि आसानी जो इरादो कंदो आहे, मुश्किल जो इरादो अल्लाह ताला नथो फरमाए। तो उन जे करे उहो अगरि ॿिए कंहिं वाजिब रोज़े जी नियत सां रमज़ान में उन रोज़ो रखियो मुसाफ़िर त उनजो ॿियो वाजिब अदा थी वेंदो। उन में ॻाल्हाई तर्जुमो कयो, तर्जुमे में सम्झंदा छो। वकज़ालिका ऐं अहिड़ी तरह अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कौल युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उस्र, इरादो तो फरमाए अल्लाह ताला तव्हां सां आसानी जो, नथो इरादो फरमाए तव्हां सां मुश्किल जो। बयन शरअ बयान कयो आहे शरीयत इन ॻाल्हि खे त अनल अफ्तार लिल मरीज़, अफ्तार करणु मरीज़ जे लाइ, वल मुसाफ़िर ऐं मुसाफ़िर जे लाइ, लितयसीरिल अम्र अलैहिम वास्ते आसान हुजण अम्र उन्हनि ते, यानी के मरीज़ अफ्तार करे सघे थो, माना रोज़ो छॾे सघे थो, मुसाफ़िर भी रोज़ो छॾे सघे थो रमज़ान जो, इहा उन्हनि में आसानी आहे उन्हनि जे लाइ, तो उन जे करे आसानी जे लाइ मरीज़ मुसाफ़िर रोज़ो छॾे सघे थो, उन्हनि खे इजाज़त आहे। लियतमक्कनु मिन तहक़ीक़ मा यतरजह, त कुदरत रखनि उहे उन शइ खे साबित करण में, उन शइ खे हासिल करण में, मा यतरजह उहो जो तरजीह वारी आहे उन्हनि जी नज़र में, मिनल इतियान वास्ते अचण बे वज़ीफ़तिल वक़्त, उन वक़्त जे मुक़रर वक़्त सां, औ ताख़ीरहु या उनजे देर सां, इला अयाम उखर ॿियनि ॾींहंनि ताईं, यानी जेसि ताईं पोइ बाद में ॿिया ॾींहं अचनि, पोइ बाद में पोइ उन्हनि खे उहो कज़ा करे रखना है। वबि एतबार हाज़ल माना, ऐं इन माना ते एतबार करण सां, कहिड़ी माना, आसानी वाली पहलू, ठीक है, इन इल्लत की त मरीज़ ऐं मुसाफ़िर जे लाइ आसानी इहा आहे त उहे छॾे सघनि था। पोइ इन इल्लत ते एतबार कंदे, इहा इल्लत साबित किथां आहे, कुरान मां, किताब अल्लाह मां साबित आहे। हाणे इन इल्लत ते एतबार कंदे काल अबू हनीफा, इमाम आज़म फरमायो, अल मुसाफिर इज़ा नवा फी अयाम रमज़ान, मुसाफिर जंहिं वक़्तु नियत कई रमज़ान जे रोज़नि में वाजिबन आख़िर, ॿिए वाजिब जी, न रमज़ान जा रोज़नि जे कंहिं को ॿियो वाजिब रोज़ो रखणु चाही, मसलन उन बास बासी, हाणे बास जो रोज़ो रखणु त वाजिब आहे न उन मन्नत जो, हाणे उहो रखणु थो चाहे रमज़ान में, हूअं त रमज़ान नथो रखी सघे, अगरि को मुक़ीम शख़्स आहे उहो रमज़ान में को ॿियो वाजिब रोज़ो रखणु चाहे रखी सघे थो, नथो रखी सघे रमज़ान में, उनते रमज़ान जो रोज़ो रखणु फ़र्ज़ आहे, पर मुसाफ़िर ते रमज़ान जो रोज़ो माफ़ आहे, उहो बाद में रखी सघे थो, सो उन जे करे उहो रमज़ान जे रोज़े में उहो को ॿियो वाजिब रोज़ो रखण जी उन नियत कई आहे। यक़उ अन वाजिबिन आख़िर, त वाक़िअ थी वेंदो ॿियो वाजिब, ॿियो जेको वाजिब जो नियत कई आहे उहा उन नियत सही थींदी, उहो रोज़ो उनजो सही थी वेंदो। लिअन्नहु, छो जो इहो लमा सबत, जॾहिं साबित थियो लहु तरफ़ुस, उन जे वास्ते इहा इजाज़त, बिमा यरजउ इला मसालिह बदनिही, जेका तरजीह थी रखे उन जे बदन जी मसलहतुनि जे तरफ़, भई मुसाफ़िर खे छा लाइ इजाज़त आहे त उहो रोज़ो छॾे सघे थो, शरीयत उन जे बदन जी मसलहत जो एतबार कयो आहे, त मुसाफ़िर आहे उनखे उञ लॻंदी, हाणे उहो पाणी पी सघे था त रोज़ो उहो छॾे, उनखे बुख लॻंदी, सफ़र मुश्किल आहे त उहो खाई पी सघे, तो उन जे करे
मुसाफ़िर खे इजाज़त आहे उनजी बदन जी मसलिहत जो एतबार कंदे। हा बाक़ी मुसाफ़िर पाण रखणु चाहे थो त रखी सघे, यानी रखण में छॾण में उहो अख़्तियार वारो आहे, जीअं उनजी दिलि चवे। साहबा सफ़र में हुया त कनि साहबनि रोज़ो रखियो, कनि साहबनि अफ़्तार कई, रोज़ो न रखियो, तो इहा इजाज़त आहे, छॾे त बि बराबरि ॻाल्हि आहे, रखे त बि बराबरि ॻाल्हि आहे। वहुवल अफ़्तार ऐं उहा अफ़्तार आहे। फलान अफ़्तार फलान यसबुत लहू ज़ालिका, जेका साबित थी, यसबुत साबित थिए थी उन जे वास्ते इहा इजाज़त। ठीकु आहे, ज़ालिक में मुराद छा आहे? तरफ़ुज़, इजाज़त। ज़ालिका इस्म इशारा जो इशारो तरफ़ुज़ जे तरफ़ आहे, मुशारा इले तरफ़ुज़। बिमा यरजो इला मसालिह दीनिही, उहा जेका तरजीह थी लिखे उन जे दीन जी मसलिहतुनि जे तरफ़, उहा आहे इख़राजुन नफ्स अन उहदतिल वाजिब, कढणु पंहिंजी जान खे वाजिब जी ज़िमेदारीअ खां। त हाणे उनखे रमज़ान जे रोज़े छॾण जी इजाज़त आहे, त हाणे दीनी मसलिहत कहिड़ी आहे? इहो त थियो बदनी मसलिहत, त उहो रोज़ो न रखणु चाहे त न रखे, भले उहो खाए पी सघे थो मुसाफ़िर। ऐं दीनी मसलिहत इहा आहे त उन जे मथां हिकिड़ो वाजिब हुयो, हाणे उहो रोज़ो रखे थो ऐं उन दीनी मसलिहत खे हासिल करणु चाहे थो, त उनखे इहा हासिल थींदी, उनजो रोज़ो थी वेंदो। त उहो रोज़ो रखे ऐं पंहिंजे मथां जेको उन मथां वाजिब लाज़िम हुयो उनखे उहो पूरो करे। औला, इहो दीनी मसलिहत अञा बदनी मसलिहत खां औला आहे। ठीकु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।